अवल आला अलीम आला आलम जो धनी। लतीफ़ साईं जे सॼे रिसाले जो मूंखे लॻे थो इहो मग़ज़। अवल आला अलीम आला आलम जो धनी, कादर पंहिंजी कुदरत सी, कादर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम, वाली वाहिद वहदहू। ये सभु अलाह साईं जूं सिफ़तूं आहिनि। ये कैरेक्टरिस्टिक्स जंहिंखे चइबो आहे, ख़ुशूसियतूं चओ, उनखे वस्फ़ूं चओ, असीं उनखे गुण चऊं सिंधी में, सव गुण जंहिंखे चऊं। माना इहे ख़ुदा जूं सिफ़तूं आहिनि जंहिं ते जेको आहे माण्हुनि खे अमल करणो। वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम, सो सारा आहे सचो धणी, सो सारा आहे सचो धणी, चई हमद हकीम, करे पाण करीम, जोड़ऊं जोड़ जान जी। लतीफ़ साईं चयो त हीउ पाण करीम ई जेको आहे ख़ुदा जेको आहे सो सॼी काइनात खे जेको आहे जोड़ण वञणु ठाहियो आहे। जोड़ऊं जोड़ जहान जी, सॼे जहान जी जेका जोड़ आहे उहा जोड़े वञणु ठाही। ऐं आउं सम्झां थो त हीउ लतीफ़ साईं जे रिसाले जो जो भई मग़ज़ आहे, रूह आहे हुनजे। हाणे अचो त जेको आहे पाण इहो बिस्मिल्लाह कयूं, सॼो लतीफ़ साईं जो रिसालो तव्हांखे ॿुधायूं। ऐं जेको चैनल असां जेको खोलियो आहे, तव्हांजे लाइ त खोलियो आहे। हीअ जेको आहे झंगल में असां मंगल छाजे लाइ बचायो, हिते आराम सां आज़ादी सां असीं वेही तव्हांखे जेको आहे लतीफ़ ॿुधाए सघूं, लतीफ़ जे फ़क़ीर खे घुरायूं, हुनजो राग करे सघूं। छो त माण्हुनि खे हाणे न को सुठो ॻाल्हियूं थियूं वणनि, न को फ़क़ीर था वणनि, न को चङी ॻाल्हि। पोइ गौतम बाग़ीअ जेको आहे बादशाही छॾे वञी दरिया जे कप ते वेठो न, इन करे हुन चयो आहे बादशाहनि में असांजी तव्हांखे ज़रूरत आहे कान, असुल ज़रूरत आहे मिसकिन माण्हुनि खे, जिन माण्हुनि जेके मसाला जेके आहिनि उन्हनि माण्हुनि खे वकोड़े विया आहिनि। सो असीं चऊं था कि लतीफ़ साईं जो इल्मु वेही तव्हांखे जेको आहे हुते झंगल में वेही तव्हांखे ॿुधाईंदासीं, न को तव्हांखे घुराईंदासीं, तव्हांजो भाड़ो ख़र्चु थींदो, न को तव्हांखे तकलीफ़ थींदी। ऐं मथां असीं बि न अची सघूं, पर हीअ पाण गॾिया वेठा आहियूं। ऐं तंहिं करे असीं इहा दुआ वेठा घुरूं, धणी सो वारे वाह जो मेड़ा हो सॼणे, धणी सो वारे वाह जो मेड़ा हो सॼणे, वहंदीअ वाट मथां आसर हद मल्हायां। असां आसरो कोन लाथो आहे। ऐं सभई जेको आहे सो हिते लतीफ़ साईं जा जेके प्यासी आहिनि, फ़क़ीर आहिनि, रागी आहिनि, सभई हिते ईंदा, सभिनी खे रिकॉर्ड कंदासीं। ऐं हीअ जेको चैनल आहे उन सभिनी जे लाइ हाज़िर आहे। ऐं उनखे सब्सक्राइब ज़रूरु कजो। फ़िलहालु छठी जो नालो इहो अंब गोपाल ऑफिशियल। भई हाणे पोइ अॻिते हली हिते त हाणे वर्चुअल यूनिवर्सिटी जो इदारो खुली वियो आहे, हिते ॿारनि जी किड्स यूनिवर्सिटी खुली वई आहे, दलाल जो स्कूल बि खुली वियो आहे, हिते बाग बि ठहे पियो, जग बि कुझु न कुझु ठहे पियो, वकील कुझु न कुझु ज़रूरु ठहंदो हिते। महिरबानी तव्हांजो, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। पर हीउ चैनल ज़रूरु सब्सक्राइब कजो, शेयर कजो, पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाइजो। हीउ बिल्कुलु कटल कमर्शियल न आहे, असांखे टको बि नथो खपे, न को तव्हांजा वोट था खपनि। फ़क़ीर खे जॾहिं बीहारींदासीं हिते पार्लियामेंट में, हिते MP पोइ तव्हां वटि ईंदासीं, पोइ तव्हांखां वोट घुरंदासीं। फ़िलहालु असांखे न को नोट, न को तव्हांजा वोट खपनि था, रुॻो रिस्पॉन्स खपे। रुॻो सब्सक्राइब करियो जीअं असां हीउ जेको मवादु आहे उहो तव्हां ते पहुचाए सघूं। महिरबानी तव्हांजो, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। हीअ अलबस्ती आबाद मां सॼे जग जहान खे सलाह। महिरबानी तव्हांजी।